दिलेर सिंधी जे अॼु जी गॾजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। जॾहिं न अलॻि अलॻि रूप रंग सुगंध जा गुल जमा कबा आहिनि त हिकु ख़ूबसूरत गुलदस्तो बणिजी पवे ऐं उन गुलदस्ते जी शोभा हर गुल पंहिंजी ख़ूबसूरतीअ सां अञा पियो वधाए। अॼु जी गॾजाणीअ में जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहिनि उन्हनि न सिर्फ़ु असांजे देश जे पर विदेश जे सिंधियुनि खे बि पाण सां जोड़ियो आहे ऐं कई सामाजिक कार्य कया आहिनि। अलॻि अलॻि संस्थाउनि जो निर्माण कयो आहे। अलॻि अलॻि संस्थाउनि सां जुड़ी अहिड़ा त बहितरीनु कार्यनि खे अंजाम ॾिनो आहे। उहा शख़्सियत आहिनि श्री मुरली अदनानी जी, जेके कि ट्रस्टी ऐं चेयरमैन आहिनि फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ जा, ट्रस्टी ऐं को चेयरमैन प्रियदर्शनी अकेडमी जा, प्रेसिडेंट ऑफ NRI विंग सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा, ट्रस्टी एंड सेक्रेटरी शेल्टर फाउंडेशन, एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जा, ट्रस्टी ग्लोबल सिंधी फाउंडेशन जा। अहिड़ी शहाणी शख़्सियत अॼु असांजे विच में आहिनि। असां स्वागत था कयूं श्री मुरली अदनानी जी जो। अदनानी जी, तव्हांजो अॼु जे दिलेर सिंधीअ जे हिन गॾजाणीअ में स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। असां तव्हां सां ॼाणंदासीं तव्हांजे बचपन जे उन्हनि यादगिरियुनि जे बारे में जिन तव्हांजे ज़हन ते घणो असरु छॾियो, सिंध जे उन विरहाङे जे बाबति, उन्हनि विरहाङे जी ॻाल्हियुनि जे बाबति। सभ खां पहिरीं त मां दिलेर सिंधी तव्हांखे तव्हांजे सॼे टीम खे बेशुमार वाधायूं थो ॾियां। तव्हां जेको हीउ कार्य हथ में खयों आहे, मूंखे उमेदु आहे त हीउ चैनल असांजे समाज खे पसंदि पवंदो ऐं ख़ासि करे जेका यंग जनरेशन आहे उहा घणो कुझु हिन मां प्रेरणा पाईंदी। जी बिल्कुलु, इहा ई असांजो प्रयास आहे असांजे चैनल जो, त यंगस्टर्स ताईं उहे सभु ॻाल्हियूं असां पहुचाए सघूं जेके सम्झणु ॿुधणु उन्हनि जो हक़ु आहे। मुंहिंजो जनमु 1936 कराची में थियो। असांखे पंहिंजी जॻह हुई जिते ऑफिस ओताक रहण जा जॻहियूं हुयूं। टेक्सटाइल जो बिज़नेस हो, मनी लेंडिंग जो बिज़नेस हो नानी जो। मां 4 दर्जा सिंधी उते ई पढ़ियुसि। फर्स्ट इंग्लिश में वियुसि त यकदमि 1947 में पार्टीशन थियो त असां पोइ पाणीअ जे जहाज़ जे रस्ते कराची खां बॉम्बे सॼी फैमिली हिते आयासीं। तव्हां जॾहिं विरहाङे जे दौर वक़्तु हिते आया त तव्हांजे नज़र में 9 सालनि जी उमिरि सुठी सम्झ जी उमिरि हूंदी आहे। इन विरहाङे जो सबबु, विरहाङे जो कारण तव्हांजे नज़र सां कीअं ॾिसी सघूं था? जेको मां पंहिंजे सम्झ तां उन टाइम में पढ़ियो या कुझु ॿुधो त मूंखे एतिरी ॼाण आहे त अंग्रेज़नि जो राज हो। उन्हनि जेका हुकूमत कई त उन्हनि जी पॉलिसी हूंदी हुई त असीं डिवाइड एंड रूल करे पंहिंजी सफलता प्राप्त करियूं। इन करे हिननि हिंदुनि खे पंहिंजे जाइ ख़ुशि रखंदा, मुस्लमाननि खे पंहिंजे जाइ ख़ुशि रखंदा हुआ। मूं किथे पढ़ियो हो त 1931 में मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस कई, तंहिंमें हिननि रेज़ोल्यूशन पास कयो त असांखे इंडिया मां अलॻि टुकड़ो खपे, असांखे पंहिंजो पाकिस्तान खपे। त इहे ॻाल्हियूं ॾेखारियूं थियूं त कंहिंजे बलबुद्धीअ ते इहे सभु हिननि जो एक्टिविटीज़ हुयूं। ॿी ख़ासि ॻाल्हि जेका आहे, लॻभॻि 1935-36 में बि असांजो जेको सिंध स्टेट हो उहो बॉम्बे प्रेसिडेंसी सां जुड़ियल हो, जंहिंमें सॼी अॼु जी गुजरात, अॼु जी महाराष्ट्र अचे थी। ब्रिटिशर्स सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी मां अलॻि करे छॾियो। नतीजो इहो निकितो जो जेका 70% हिंदू पॉपुलेशन बॉम्बे प्रेसिडेंसी जी हुई, सिंध खे अलॻि करण सां उहा 30% थी। त इहा बि हिकिड़ी वॾी साज़िश हुई पार्टीशन जी। ब्रिटिशर्स जॾहिं डिसाइड कयो त पार्टीशन हाणे पंहिंजो करिणो आहे ऐं हींअर वधीक टाइम असीं इंडिया में हुकूमत न करे सघंदासीं, त हिन लॉर्ड माउंटबेटन खे हिते मोकिलियो। उन जी ज़ाल जो नालो एडविन आहे, उहा बि हिते आई ऐं उन टाइम में असीं ॿुधंदा हुआसीं त जेका लेडी एडविन हुई सा नेहरू ऐं जिन्ना सां
वाक़ुफ़कार हुई ऐं उनजो काफ़ी उन्हनि मथां इन्फ्लुएंस हलंदो हो। त ब्रिटिशर्स चाहियो थिए त असीं वाघ अहिड़े असांजे ॼाणे माण्हूअ खे ॾियूं जो उहो जेको बि हिंदुस्तान या पाकिस्तान ठहे थो त उहे असांजे रम्ज़ सां हले। त जेके बि कागर पत्र हुआ, जेके बि लिख पर हुई, त लेडी एडविन पंहिंजे इन्फ्लुएंस सां नेहरू खां बि सयूं पंहिंजे जाइ अलॻि करायूं, जिन्ना खां बि पंहिंजे जाइ अलॻि करायूं। त इन मां लॻो त जेको पार्टीशन थियो सो सचपच त नेगोशिएशन सां न थियो जेतिरो मां सम्झां थो। इहो हिकिड़ो इन्फ्लुएंस में थियो। इहो मतिलबु अंग्रेज़नि जी हिकु चाल हुई जेका की कामयाबु थी वई उन्हनि जी। तव्हां जॾहिं आया त स्टेशन्स जो ऐं सभिनी सिंधियुनि जो कहिड़ो हाल तव्हां ॾिठो? असां जॾहिं बॉम्बे लथासीं त असांजे लाइ त तमामु हिकु ॼण त अलॻि ॻाल्हि पिए लॻी। ऐं कॾहिं असां उहा गोदी चओ या डॉक चओ असां ॾिठो कोन हो। माना पंहिंजो सॼो बिल्डिंग छॾे, हेॾी पंहिंजी ठहियल ऑफिसूं छॾे, बिज़नेस छॾे रातो राति तव्हांखे हली अचिणो पियो। बिल्कुलु बिना कुझु सम्झ जे त किथे था वञूं। मां त ख़ैर नंढो हुउसि, एतिरी अञा उहा बूझ न हुई, पर इहा ख़बर हुई त भई सिंध जो विरहाङो थियो आहे, हिंदुनि खे हुतां निकिरणो आहे। त असांजी फैमिली यकदमि हिते निकिरी आई। धंधोरी हुआ, सोचूं त जेको धंधो हुते करियूं था उहो असीं हिते अची धंधो कंदासीं। त असां हिते अची पहुतासीं। पर जेको नज़ारो असां हुते डॉक ते ॾिठो उहो सचपच त दिलि खे ॾहकाईंदड़ हो। माण्हू हशाम सुम्हिया पिया हुआ, वेठा हुआ। उते कैंटीन लॻल हुई खाधे जी, लाइन लॻी पई, हथ में खाधो पिए माण्हुनि वरितो। त असां ॾिठो त शाहूकार, ग़रीब, ज़मीनदार, कारखानेदार सभु हिकु लाइन में जेके ओवरनाइट जेके रिफ्यूजीज़ थी आया, हथनि में खाधो वठी ऐं अची वेही खाइनि था। त इहा घटना हिकु तमामु दर्दनाक हुई। ऐं वरी उते ॾिठोसीं त बसियुनि में भरे ऐं सिंधियुनि खे अलॻि अलॻि कॉलोनियुनि में पिया मोकिलिनि। इहे उन टाइम सेकेंड वर्ल्ड वॉर जूं ब्रिटिशर्स जूं उहे खंडर थियल पंहिंजो बैरक्स हुयूं जंहिंमें मिलिट्री रहंदी हुई। माना जॾहिं वर्ल्ड वॉर 2 लॻी हुई तॾहिं जो बैरक्स जेके खाली हुयूं उन्हनि में सिंधियुनि खे त उहे कंहिं बि हैबिटेशन जहिड़ियूं न हुयूं ऐं उन्हनि में रहियूं। न दर, न बिजली, न पाणी, न कुझु सफ़ाई। ऐं इन कंडीशन में उन्हनि खे उते सिंधियुनि खे ॼण त फिटो कयूं। ॿियो को चारो ई न हो। उहे उते रहणु लॻा, आस्ते आस्ते पंहिंजे पेरनि ते बीहणु लॻा। त इहा बि जेका सीन हुई सा तमामु दर्दनाक हुई। पोइ ॼाण पई त हिंदुस्तान में अहिड़ियूं 96 कॉलोनियूं हुयूं, 96 बैरक्स हुयूं सॼे हिंदुस्तान में। उन्हनि सिंधियुनि खे उन में विधऊं। ऐं कंहिंखां पुछूं न, कंहिंखे किथे वञिणो आहे, सभु मिट माइट, सभु जेके सेम ॻोठ में रहंदा सभु तितिर बितिर थी विया, सभु पखिड़िजी विया। कुझु उन्हनि जी चॉइस न थी, बसि किथां बि खणी उन्हनि खे किथे बि छॾियो वियो। छा आहे त उन टाइम को बि असांजो को लीडर न हो, को मार्गदर्शन न हो। इन करे हर को पंहिंजे लेखे हो। जंहिंखे जेको पंहिंजो कनेक्शन हो या किथे वाओ हो या जिते उनखे फिटो कयो वियो उहो पंहिंजो उते ई रही ऐं रोज़ी रोटीअ खे लॻी वियो। छो जो पहिरीं त हुयो पेट जो सुवालु त उन लाइ त किथे बि उन्हनि खे होश ई न रहियो। त उहो हिकिड़ो जेको हो त उन हिसाब सां असांजा सभु जेके ॻोठाई चइजनि या असांजूं पंचायतूं चइजनि, सभु माण्हू विछड़जी विया। जेके पाण खे लारकानो पंचायत या सकर पंचायत या इहे सॾाईंदा, के केॾां विया, के केॾां विया, कंहिं शहर में विया, कंहिं मुल्क में विया। कम्युनिकेशन हुई कान का, सालनि जा साल ख़बर ई कान हुई त केरु किथे आहे। अहिड़ी हालत हुई। दादा, तव्हां सिंध मां अचण खां पोइ बि हिते तव्हां पंहिंजे जीवन जो चङो हिसो सिंधी सामाजिक कार्यनि में गुज़ारियो आहे। त इहा प्रेरणा तव्हांखे किथां मिली?